नौशहरा फिरोज नेशनल हाईवे ते 6 केनाल कारपोरेशन खिलाफ गुज़िर ॾींहुं लॻल क़ौमी कारकुन जे धरणे ते पुलिस जे काह फायरिंग में 2 क़ौमी कारकुन शहीद ऐं 4 पुलिस वारनि समेत 10 कारकुन ज़ख़्मी थियण खां पोइ मचिड़ियल माण्हुनि पारां सूबाई वज़ीर दाख़िला ज़िया लंगर हाउस ते चढ़ाई हाउस खे बाहि ॾेई साड़ियो वियो। उन खां पोइ 2 शहीद कारकुननि इरफान लगारी ऐं ज़ाहिद लगारी जा लाश नेशनल हाईवे ते रखी नेशनल हाईवे बंदि करे छॾियो। सुबुह थींदे ई सवें पुलिस एहलकार 10 बख़्तरबंद गाॾियुनि साण करे लाशनि वारे हंधि शेलिंग आंसू गैस जा गोला उछलाए ॾाढ ते धरणो ख़त्म कराइण जी कोशिशि कई, पर कारकुननि भॼण बजाए बख़्तरबंद गाॾियुनि ते सिरूं पथर हणी पोइ भॼण ते मजबूर करे छॾियो। जॾहिं त राति खां वठी केतिरा ई कारकुन पुलिस गिरफ़्तार करे वरिता आहिनि। जॾहिं त वाटसन जो चवणु आहे त शहीदनि जी FIR दर्ज न थींदी तेसिताईं शहीदनि खे दफ़न न कयो वेंदो। रोड तां धरणो ख़त्म न कंदासीं, पुलिस ऐं कारकुननि आम्हूं साम्हूं कुझु बि थी सघे थो। कारकुननि जी शहादत जो ॿुधी नौशहरा फिरोज़ बाईपास मुकमल तौर ते बंदि कयो वियो आहे। उन खां अलावा भिरिया बाईपास ऐं कंडियारो बाईपास ते ट्रैफ़िक लाइ बंदि कया विया आहिनि। शहरनि खे वरी मुश्किलात पेश अची रही आहे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।